अस्सलाम वालेकुम। असां सिंधी अदब जे MCQs जो मॉडल पेपर नंबर 21 ॾिसी रहिया हुआसीं। उन जो पार्ट 1 थी चुको आहे, जंहिंमें 50 सुवाल मां पहिरियां डिस्कस कया ऐं हिन पार्ट 2 में असां बक़ाया जेके 50 सुवाल आहिनि आख़िरी उहे डिस्कस कंदासीं। ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, सवाल 51 आहे, काफ़ी गो शाइर दरगाही मीराणी 1988 में वफ़ात कई, महीनो हो कहिड़े महीने? जून महीने में। सवाल नंबर 52, मोहम्मद दाऊद बलोच खे कहिड़े सन में लेनिन अदबी इनाम मिलियो? जवाब 1972। सवाल 53, मशहूरु शाइर आजिज़ वघामल जो असुलु नालो आहे? मोहम्मद ईसा लाखो। सवाल 54, तालीम खाते पारां मंज़ूर कयल किताब असांजो क़ुरान जो लेखक आहे? जलीस हालाई। सवाल 55, किताब तालीमी फ़लसफ़ो जो लेखक आहे? सालिम मोहम्मद शाह बुखारी। सवाल 56, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर सामुंडी में। सवाल 57, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर सरी राग में। सवाल 58, डू नॉट पुट ऑफ टिल टुमारो वाट यू कैन डू टुडे, जो सही तर्जुमो आहे अॼोको कमु सुभाणे ते न छॾियो। सवाल 59 आहे, अ मैन इज़ नोन बाय द कंपनी ही कीप्स, जो सही तर्जुमो आहे माण्हू पंहिंजे दोस्तनि मां सुञातो वञे थो। ठीकु आहे। सवाल 60 आहे, किताब वॾी विथ हुआम जो लेखक आहे? सोभो ज्ञानचंदाणी। सवाल 61, ही शहर कंहिंजो आहे? शेख अयाज़ जो। सवाल 62 आहे, शाइर जो नालो ॿुधायो? इहो निज़ाम ज़ाहिर जो। सवाल 63, ही कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत लफ़ व नशर जो। सवाल 54, ही कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत अरसाले मसल जो। सवाल 65, किताब ज़िंदगीअ जो नालो औरत, ज़िंदगीअ जो नालो औरत जो लेखक आहे? जलीस हालाई। सवाल 66 आहे, काल नेम्स जो मतिलबु आहे गारियूं ॾियणु। सवाल 67, ब्रेक डाउन जो मतिलबु आहे सिहत जो बिगड़णु। सवाल 68 आहे, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर लैला चनेसर में। अच्छा, ब्रेक डाउन जेको मथियों आहे इन जो ख़राबु थियण बि थी सघे थो, इहो वरी बि तव्हां कंफर्म कजो डिक्शनरी तां। सिहत जो बिगड़णु, ख़राबु थियणु, ब्रेक डाउन, इहो मूंखे लॻे थो। ठीकु आहे। उन खां पोइ सवाल 69 आहे, ही शहर कंहिंजो आहे? ग़ुलाम मुहिउद्दीन राशिदी। सवाल 70, शाह जो शाइर जो नालो ॿुधायो? इहो जेको शहर लिखियलु आहे इहो मिर्तज़ा ॾाॾाही जो। सवाल 71, रोड़ीअ जे सूफ़ी शाइरनि ते लिखियलु किताब सदा सुराहा गुल जो लेखक आहे? मोहम्मद अली मांझी। रोड़ीअ जे सूफ़ी शाइरनि ते सदा सुराहा गुल। सवाल 72, ही कंहिंजो मिसाल आहे? सनत इक़्तिबास जो। सवाल 73, ही कंहिंजो मिसाल आहे? सनत तलमीह जो। सवाल 74, डेथ कीप्स नो कैलेंडर जो सही तर्जुमो आहे मौत जो को भरवसो न आहे। ब्रेक इंट जो मतिलबु आहे ज़ोरी अंदरि दाख़िल थियणु। सवाल 76, किताब ज़ुल्फ़कार अली भुट्टो यादगिरियूं कंहिंजो लिखियलु आहे? बेनज़ीर भुट्टो जो। सवाल 77, सिंधी ॿिटनि लफ़्ज़नि जी लुगत जो लेखक आहे? डॉक्टर ग़ुलाम क़ादिर सूमरो। आम थी लॻे इहा लुगत, ज़रूरु आहे, इहो नोट करे छॾियो। सवाल 78, किताब रागनामो फ़क़ीर साहब सूफ़ी मोहम्मद सिद्दीक़ जो मुरतब कयो आहे? डॉक्टर नबी बख्श बलोच। सवाल 79, करतार या रावल शाह जे रिसाले जो कहिड़ी ॿोलीअ करतार रावल शाह जे रिसाले जो कहिड़ी ॿोलीअ में मंज़ूम तर्जुमो कयो आहे? जवाब पंजाबी में। हे बि अहम आहे, लतीफ़ियात जो सुवाल। ठीकु आहे। सवाल नंबर 80 आहे, शाह जो रिसाले जे टिनि सुरनि मां चूंडियल बैतनि जो इख़्तिसार जदीद सूरत ख़ती में कंहिं मरतब कयो? मुमताज़ मिर्ज़ा। सवाल 81, न कमु निंबिरियो न ग़म निंबिरियो कहिड़े शाइर जो किताबु आहे? इहो उस्ताद बुखारी जो आहे। ऐं हेॾा सोचूं भुणका वाका, इहो किताब बि जेको आहे उस्ताद बुखारी जी शाइरी जो किताबु आहे। सवाल 82, लेट द स्लीपिंग डॉग्स लाई जो सही तर्जुमो आहे खखर खे न छेड़णु। सवाल 83, ही शहर कंहिंजो आहे? अयाज़ गुल जो। सवाल 84, शाइर जो नालो ॿुधायो? नाहिद सोलंगी। सवाल 85, शाइर जो नालो ॿुधायो? इहो शाइर असीर मलाह जो आहे। सवाल 86, जेकॾहिं जेकी लफ़्ज़
सॾु करणु या दिलि जी हालति जहिड़ो की ख़ुशी ॾुख अजब ख़्वाहिश या सुध कावड़ या धिकार वग़ैरह ज़ाहिर करण में कमु अचनि था तन खे चइबो आहे हर्फ़ निदा। इहे हर्फ़ निदा आहिनि, ठीकु आहे। हर्फ़ जुमिलो जेको ॿिनि जुमिलनि खे या ॿिनि लफ़्ज़नि खे ॻंढे, जीअं मिसाल ऐं आहे त इहो हर्फ़ जुमिलो आहे। ऐं हर्फ़ जर प्रीपोज़िशन जेका इस्म खां पोइ अचे ऐं उन इस्म जो अॻिले जेको आहे लफ़्ज़ सां ॻंढापो ॾेखारे, यानी इस्म जी पोज़ीशन ॾेखारींदी आहे इहा। सवाल 87 जुमिले में सभु कंहिं लफ़्ज़ खे पंहिंजी पंहिंजी मुनासिब जाइ ते पूरे क़ाइदे सां बीहारण खे चइबो आहे तरतीब। अच्छा, तरतीब ऐं तरकीब खे नोट करे छॾियो, ॿई अहम आहिनि, थी थो सघे सवाल अची वञेव। तरतीब जी त इहा डेफिनेशन थी वई जेका हिते लिखियलु आहे। तरकीब छा हूंदो आहे त माना हिकिड़ो जुमिलो मिली वियो, उन जुमिले में लफ़्ज़ खे जुदा जुदा सूरत में सुञाणणो। मिसाल हे इस्म आहे, हे ज़मीर आहे, त ज़मीर जो कहिड़ो क़िस्म आहे, इहो जेको जुमिले में अलॻि अलॻि सुञाण कंदा आहियूं न, सूरत जेका कढंदा आहियूं उनखे तरकीब चइबो आहे। सवाल 88 सचल जो रिसालो सिंधी कलाम कंहिं मुरतब कयो आहे? उस्मान अली अंसारी। सवाल ही बैत कंहिंजो आहे? शेख अयाज़ जो। सवाल 90 ही शेर कंहिंजो आहे? इहो शेख अब्दुल्ला अब्द जो। किताब सेवाणी बादशाह जो लेखक आहे प्रोफेसर महबूब अली चन्ना। सवाल 92 किताब हुसैन गुल लुड़क ऐं नग़मा ए दिल जो लेखक आहे मुलाज़िम सरवरी। सवाल 93 जुमिले में लफ़्ज़ हिक ॿिए सां जिन्स अदद ज़मीर ऐं ज़मान में पूरी तरह मिली बीहनि त उनखे चइबो मवाफ़िक़त। हाणे तरतीब बि ॾिठीसीं, तरकीब बि ॾिठीसीं, मवाफ़िक़त बि ॾिसो त जुमिले में लफ़्ज़ हिक ॿिए सां जिन्स अदद ज़मीर ऐं ज़मान में पूरी तरह मिली बीहनि त उनखे मवाफ़िक़त चइबो। सवाल 94 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? जवाब सुर सोणी में। ही वाई कंहिंजी आहे? या अली अली सर यतीमन जी आई, आयो हुकुम अलाह जो, या इमाम। इहो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी वाई आहे। सवाल 96 एन इडिल ब्रेन इज़ अ डेविल्स वर्कशॉप जो सही तर्जुमो आहे वांदे जो दिमाग़ शैतान जो घर, ठीकु आहे, इहो हिन जो तर्जुमो आहे। सवाल 97 हिन जो मतिलबु छा आहे? लिक द डस्ट, शर्मिंदगी खणणु हिन जो मतिलबु आहे। सवाल 98 लफ़्ज़नि जे जुदा जुदा सूरत ॿुधाइणु ऐं जुमिले में ॿियनि लफ़्ज़नि सां उन जो लाॻापो ॾेखारण खे चइबो आहे तरकीब। हाणे तरकीब जी हिते डेफिनेशन अची वई। सवाल 99 डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी कहिड़े किताब में शाह जी शाइरी में समायल सिंध जी लोक कहाणियुनि खे आम ऐं रवाजी लोक दास्तान खे परखे परोड़े नसर जो वेस ढकायो आहे? जवाब रूह रेहान। हाणे इहो रूह रेहान किताबु ॾाढो अहम अथव, छो त डॉक्टर गुरबख्शाणी जेको शाह जो रिसालो लिखियो उन में इहे जेके लोक किसा आहिनि उहे बि हुन लिखिया हुया, ऐं बाद में वरी उन्हनि लोक किसनि खे कढी करे उन रिसाले मां अलॻि सां हिकिड़ो किताब जी शिकिल ॾिनी वई, जंहिं किताब जो नालो रखियो वियो रूह रेहान। सिंधी ॿोली जे नामियारे अदीब शाइर नुकाद मुहक़िक़ तारीख़ जे ॼाणू ऐं लसानियात जे माहिर भेरूमल महरचंद आडवाणी कुल किताब लिखिया 53। अच्छा, 100 सुवाल असांजा पूरा थी विया। ही उन्हनि जा आंसर्स हुआ। वीडियो ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।